त इहो वॾो जुर्म बि आहे, बेरहमी बि आहे। असांजी सदियुनि सां जेका या जानवर पालण जो जेको तालुक़ु आहे उहो बि ॼण त मजरू थिए थो। असांजूं ज़मीनूं ऐं इहे सॼो हिकिड़ो पूरो वायुमंडल आहे, पर गॾोगॾु मुस्तक़बिल जो फूड बि ज़ाया थिए थो, खाधो ग़िज़ा जंहिंखे चइजे। ऐं फार्मर्स वटि जेके आहिनि मालबंद, उन्हनि वटि इहो आहे त भई असां पूरा कोन था पऊं, असां माल जो ख़र्चु कढूं या फर खे पायूं। सो उन हवाले सां जेके साञाबंद माण्हू आहिनि ख़ासि करे, ऐं जेके गवर्नमेंट आहे उनखे थोरो प्रोग्राम ठाहिणु खपे त फरनि खे कीअं बचाइजे। ऐं उन खां अलावा पैरल जेके असांजा मालबंद आहिनि उन्हनि जे लाइ इहा सलाह आहे त टुका ज़रूरु हणाइनि माल खे। टुको छाजे करे भला कहिड़ा फ़ाइदा आहिनि? बिल्कुलु, टुको तमामु हिकु त आसान आहे, सस्तो आहे, ऐं वेटनरी हॉस्पिटल्स आहिनि तमामु हिकिड़ियूं जंहिंखे चइजे त मौतमार बीमारूं जानवर खे थियनि थियूं। ऐं अॼुकल्ह 5-5, 6-6 लख जो ढोर आहे। ऐं उन में असां गोगो चवंदा आहियूं सिंधी में, अंग्रेज़ी में उनखे चवंदा आहिनि हेमोरेजिक सेप्टिसिमिया, ख़ासि करे मेहनि में ढगियुनि में थींदी आहे, जंहिंमें उनजो छाती वाती गलो वटिजी वेंदो आहे ऐं सामाड़ो चवंदा आहियूं पाण सिंधी में, अंग्रेज़ी में उनखे फुट एंड माउथ डिजीज़ चवंदा आहिनि, भाॻियो बि चवंदा आहिनि। उन में पेर वग़ैरह उन्हनि जा पची पवंदा आहिनि। पोइ वरी ॿियूं बीमारियूं आहिनि, नमूनिया आहे अहिड़े क़िस्म जूं, ख़ासि करे मलेरिया खां जानवर खे मलेरिया बि थिए थी। थधि में हींअर साईं माल जो ख़्यालु बि रखणु घुरिजे। हींअर थधि बि घणी आहे, अरबाब साहब वेठो आहे त माल जो साईं जेतिरो ऊन्हारे में ख़्यालु रखणु खपे थो, मच्छर जो ॿिए जो एसिताईं सियारे में वरी वधीक बिल्कुलु मींहुं पए थो, रुही थिए थी, माना पोइ माल खे संभालणु ॾुखियो आहे न। त पेट जा कीड़ा थियनि था जल्दी में, या खल में थिए थी चिचड़ी वग़ैरह, त उन लाइ बि ज़रूरी आहे त असां उनखे डीवर्मर चवंदा आहियूं, रेज वग़ैरह पाण सिंधीअ में चवंदा आहियूं, इहा लाज़मी। इहे भला असां त ॾिठोसीं इहो माल जो शौक़ु असां सभु बि कयूं था अञा ताईं। पोइ इहे जेके इस्पतालूं आहिनि इहे अॼु पोइ डॉक्टर ॻोठनि त इहे अचनि पिया भला। ॿुधा साईं ॻाल्हि इहा अॼु खां साल अॻु बि ॻाल्हि आहे या 2 साल अॻु जी ॻाल्हि आहे, इन मेरान टीवी जो उताकत ई साईं जी डॉक्टर साहिबु आहे, त उन टाइम ते लाइव स्टाक जो डॉक्टर साहिबु कोई विहारियो त मूंखे ख़बर पई अॼु बि साईं उन लाइव स्टाक सां गॾु वेठा हुआ। त मुंहिंजी हींअर ख़ासि करे ॻोठ में इस्पताल मूं पंहिंजी 2022 में मूं वटि वॾी हिकिड़ी बीमारी आई PPR जी, जेको ॻोठ मुंहिंजे भाई जेको 1000 खां मथे जानवर मरी चुको, जंहिंमें DG साहिबु डायरेक्टर सभु राति जो 12 बजे मूं वटि पहुता हुआ। पोइ टीमूं वयूं, पर माण्हू हिकिड़ी हिकिड़ी ॿकरी 50-50 हज़ार जी उन टाइम ते 80,000 90,000 जी ॿकरी विया महिल मरी वयूं। उनखां पोइ वटि मूं वटि आया हिकिड़ी इस्पताल मूं वटि खुली, ओॾी महिल रिज़बुल्ला भुट्टो साहिबु फौरी तौर डॉक्टर को इस्पताल खोले करे नहीं। हाणे हिन वक़्तु मूं डॉक्टर हिकिड़े जो ऑडर करायो आहे उमरकोट में लाइव स्टॉक जो बि, हुनजो बि साईं अंगूठो हिकिड़ो माण्हू अचण जे लाइ बि तयारु कोन्हे को। सिंधी पाण सच चयूं त हुन हिकिड़ो डॉक्टर तीरक जो मूं ऑडर करायो आहे, ॿियो वारो आख़िर डायरेक्टर ऑडर करे हुन माण्हू न आयो मूं वटि। हुन माण्हू उमरकोट में जेके असां वटि 48 डॉक्टर आहिनि, हाणे असाइनमेंट ते 13 खां 14 डॉक्टर ॿियनि ज़िलनि में वेठा आहिनि, घणियूं मायूं आहिनि, मर्द डॉक्टर उहे ॿियनि ज़िलनि में वेठा आहिनि। जेके हुते चोटीअ पंटी वेठा आहिनि उहे बि हुते माना इलाजु करण जे लाइ वञण जे लाइ तयारु कोन्हनि। माण्हुनि खे बाग़मत जेके माण्हू मालिया आहिनि उनखे ॿुधायूं त बाबा ॻाल्हि इहा आहे त साल में तव्हांखे 6 वैक्सीन करणियूं आहिनि। साईं जी कई, ॿिज वारी ॻाल्हि कई त रेज वारी दवा या उहा दवा। हाणे PPR 9 महीने में जी सी अचे, उनखां अॻु में PPR कराइणु खपे। पंजाब जो माण्हू असांखे होशियारु करे थो, बाराड़ी जे माण्हू खे इन शइ जी अवेयरनेस कोन्हे। हींअर पाण अंग्रेज़ी में खणी ॻाल्हाईंदे उन बाराड़ी जे माण्हू खे ख़बर त कोन्हे न साईं इहो फलाणी चांहि फलाणी कहिड़ी आहे। हाणे PPR में माना मुंहुं बकरी जो पचंदो आहे, नक में सेडर पाण चो ईंदो आहे, उनखां पोइ जेका आहे तीक बि लॻंदी आहे, पर उन में पेर बि जेके मंडी बि थींदी आहे। इहो मतिलबु थियो त अॻे जेके सुजाग भाॻिया उहे पंहिंजो कमु खणी हलंदा जानवर सां जेको मसइलो थिए, पर अॼु बि उहा साॻी ॻाल्हि हिन दौर में बि हिन दौर में ॻाल्हि साॻी आहे। पर ॻाल्हि आहे त उन देर में हिन अहिड़े क़िस्म जी बीमारियूं कोन ईंदियूं। हींअर लंपी बीमारी आई आहे, माण्हू तुर्की जो किथां किथां वैक्सीन हणाए वेही रहिया आहिनि, पर उहा लंपी बीमारी वैक्सीन हणाइण खां पोइ बि बीमारी थिए थी। हाणे तव्हां ॿुधायो सुमाड़े जी बीमारी 11 महीने खां पोइ अपने दिसंबर खां पोइ ईंदी आहे। हिन वक़्तु 11 महीने में नवंबर में सुमाड़े जी बीमारी अची वई आहे। उन खां पोइ हिन वक़्तु वरी ॿी हिकिड़ी बीमारी आई आहे माता जेका रेड में आई आहे, जंहिंमें दाणा थियनि था, उहा माल मरी थो वञे। उन खां पोइ निमोनिया आहे। त साल में 6 वैक्सीन असांखे करणु खपनि। पर लाइव स्टॉक खे अरबे खरबे रुपए जो बजट मिले थो। हींअर वर्ल्ड में जो एॾो सॼो प्रोजेक्ट आयो आहे, पर हीअ घणनि अच्छा वॾे वरी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त लाइव स्टॉक में चवंदा माण्हुनि जी खोट आहे, उहा पंहिंजे घर ते आहे।
पर ॻाल्हि इहा आहे त जेके लाइफ स्टाइल जेके डॉक्टर आहिनि ऐं तव्हांखे ॿुधायां मुंहिंजे उमरकोट ज़िले में 48 में चोटी डॉक्टरनि मां 22 डॉक्टर जेके आहिनि पंहिंजूं अस्पतालूं खोले वेठा आहिनि, पंहिंजे अस्पतालनि खे टाइम ॾियनि था, पर उन माण्हू जे ॻोठ नथा वञनि, ॿाहिरि नथा वञनि, जॾहिं त हिननि जी पगारूं तव्हां ॾिसो 7 ग्रेड जी पोस्ट हींअर 2.5 खां 3 लख रुपया पगार आहे, पर ॿाहिरि नथा वञनि। अॼु उतां किथे तव्हां भला रुगो डॉक्टरनि ते पर चिड़िया वेठा, पोइ माण्हू बीमारी आहे डॉक्टरनि ते बि चिड़िया वेठा आहिनि त फीसूं ॾाढियूं ॻरियूं था वठनि, माल जा जेके डॉक्टर आहिनि उन्हनि जी बि शिकायत पई हले त पोइ इहे ॻोठाणा हुआ सुजाॻ कॾहिं थींदो, एॾी रड़ त कयो पिया त बाबा इहो माल जो इहे अस्पताल ॻोठ में हुजणु खपनि, ॻोठ में अस्पतालूं, ॻोठ में रस्ता, तालीम, इहो सभु बाबा तव्हां सुजाॻ थींदो। ॻाल्हि इहा आहे त मेरान टीवी पंहिंजी ओताक में त माण्हू पंहिंजो मश्किरियुनि जो ॻाल्हियूं कंदा आहिनि, कचहरियूं कंदा आहिनि या गुजारतूं ॾींदा आहिनि, पर वॾे वॾी ॻाल्हि आहे त बेज़बान जानवर जी हिते ॻाल्हि हले थी त माना वॾी ॻाल्हि आहे न साईं, इहा बि त असांजी सकाफ़त आहे न। अॼुकल्ह बाबा इहो चवंदा आहिनि त सोशल मीडिया ते अलाए कहिड़ी पई कचहरी, भला हिते त ॾिसो रुगो सूरनि वारी कचहरी पई हले, सो बेटा साईं चयो त अचोड़ी सूरनि वारियूं करियूं सूरनि पचार, असीं चऊं त का खिल भोग थिए, पर हाणे साईं तव्हांजे पासे में नंढड़ो वेठो आहे, मां हिन खां पुछां त ओताक ते अॼु अचणु, माना हीउ नौजवान हिकिड़े अहिड़े स्कूल में पढ़े पियो जेको जंहिंमें वॾी ॻरी फीस आहे ऐं उते वेहे थो, पर अॼु बाबा हिते हिन वॾड़नि में वेही करे कीअं पियो लॻे तव्हांखे? ॾाढो सुठो थो लॻे, ऐं ॿियो हिते वरी लर्निंग थिए थी, ऐं जेके माना ॿियनि खे बि खपे त हिते अचनि, जेके असां एतिरी उमिरि जा आहिनि ऐं उन्हनि खे वेहणु खपे वॾनि सां, त काफ़ी माना नंढनि खे वेहणु खपे वॾनि सां, ताकी उहे सिखी सघंदा त छा असांजे उन्हनि खे जीअं वॾा ॻाल्हाइनि था उन्हनि खे ॻाल्हाइण जो माना सिखंदा उन मां, पिराईंदा उन मां। भला ईअं त कोन्हे जो तव्हांजो उतां कदे वेठा तव्हांखे मोबाइल हलाइण जी ज़रूरत कोन थी पए, माना कचहरीअ में तव्हां ॿुधो पिया? न उहो कचहरी केॾी महिल खिल भोग थिए थी त पोइ मोबाइल हलाइण जी दिलि नथी चए न त हाणे उतां कदे ॿार वेठा आहिनि, वेठा कचहरी के ॿार वेठा मोबाइल हलाइण, पर असांजी उतां कदे कचहरी में वेहंदो त मोबाइल खां विसरी वेंदी, सो अवां सभु गॾु वेठा आहियो कचहरी, पर कचहरी में खुदनि काथे आहे? आड़े ते अलाए छा मच जी बि मालिकी कोन थो करे, अॼु मच इहो खुदनि करे काठियूं रखे जो इहो वियो आहे या मोबाइल बा मोबाइल ते हलो करे जो वियो, हाणे खुदनि खे मोटण में वारी माना 1.5 कलाक लॻे, खुदनि आयो छा थियो वरी खुदनि खे? खुदनि इहो छा पियो करे? अॼु इहो जानवर वारी ॿोली पियो करे, तूं कुते सां ठही वएं छा? साईं राग पियो ॻायां जानवर वारी ॿोली, अॼुकल्ह राग ते व्यूज़ मिलनि था साईं, वीडियो ते तव्हां वरी चओ जानवर वारी ॿोली। न बाबा इहो तूं कचहरी खे पर सलाम त कर। साईं अस्सलाम वालेकुम सॼी संगत खे, उतां कदे जेके दोस्त आयो साईं सरमंद भाउ तव्हांखे बि, चाचा अकबर महिरबानी, तूं खुशां ॿियो ख़ैर आहे? माशाअल्लाह, अॼु त ईअं वेठो आहे ॼण सिंध म्यूज़ियम में शीशे में वेठो हुजे तूं सिंध म्यूज़ियम में शीशे में कर, हीअ असांजी उतां कदे वेठो आहे यार, तूं ईअं केॾो चवे? हाणे थोरो तूं हेॾां फिरी आहे त हिन जे साम्हूं अच, ॻाल्हि बि करणी आहे तव्हां सां। वरी कहिड़ी ॻाल्हि? तुंहिंजो वरी फ़ैसिलो रहियल आहे छा? साईं यार मोबाइल ॾी तव्हां वटि भलड़ी आहे, जंहिंमें मेले ते वीडियो तव्हां भरी हुई न? हा साईं, इहा मोबाइल ॾी 2-3 ॾींहं ॾियो त मां को मश्किरीअ जी साईं थोरो वीडियो ठाहियां, खोटाई थी पई आहे मश्किरीअ जी साईं। हाणे तूं जे वेही मोबाइल खणी मश्किरियूं कंदे त माल जी केरु कंदो? साईं माल जी बि कंदुमि, मश्किरियूं बि कंदुमि, अॼुकल्ह मश्किरियूं ॾिसो था न, मश्करा छा था करनि। बाबा मश्करा खोड़ आहिनि, तुंहिंजो छॾ मश्किरीअ खे। कहिड़ा आहिनि साईं मूंखे ॿुधायो त? इहे अलाए इहे जेके ॿुधो पिया तव्हां सुणो पिया, उहे जेके हीअं डांसा करनि इहे मश्करा आहिनि? न इहे मश्करा आहिनि साईं, जेके ॻाल्हाइण कोन थो अचे उन्हनि खे चर्चा था हणनि ॿाराणा। कहिड़ा मश्करा भला तूं? साईं इहो जेके वार कोन्हनि गामूं, हा उहो त भलो मश्करो आहे। हा साईं मश्करो भलो आहे, ॾिठो उन्हनि जो न ग़रीब शर सां जेका हालत कई, हो ॻाल्हाए कोन गुंगो माण्हू, हुनखे बि चर्चा हाणे वेठो, ऐं चर्चा बि ॿाराणा, नकु ॾिठो अथई ॼण पठाणे बनीअ में केक पियो आहे। हाणे चर्चा हाणे इहा वञी मश्किरी रही आहे साईं। हाणे मूंखे इजाज़त ॾियो, जा हिनखे गामूअ खे मां चैलेंज थो कयां, अचे असांजी ओताक ते। अरे हाणे हा
तूं अॼु छा खाई आहे चैलेंज छो थो करें? अचे मां ख़बर पए न त मश्किरी ते मश्किरी थींदी कीअं, पर अचे हिते इज़त वारी मश्किरी करे, उहा इन लाइ त हिते असां सभु इज़त वारा आहियूं। हा ईअं तूं इज़त वारी मश्किरी, दायरे वारी मश्किरी करे, दंगल करे मूंसां। जे ईअं बि नथो करे जा जिथे अॼु इहो दंगल करे हिते हाराए वञी त पोइ साईं हाराए वियुमि त पोइ जीअं गामू चवंदो मां उअं कंदुमि, जे मां खटे वियुमि त पोइ गामू खे उअं करिणो पवंदो, न त चए त मां कराची अचां थो उते मुक़ाबले। बाबा हे सॼी सिंध पई ॿुधई ॾे पर ॾे, तूं इहो एॾो दंगल मुक़ाबले लाइ तूं इहो पंहिंजो ऐलान थो करे। ऐलान थो कयां, इहो बि चवांसि थो उन्हनि खे बि वठी आ मश्किरनि खे जेके सदाई अथनि, साईं बाबा तुम्हारा क्या हाल है, तुम हमारे अब्बे हो, बड़े हो, ॾाॾे हो, साईं बसि प्रोग्राम दो हमें ॿाहिरि भेजो, भले अचे न अचे मवाद ख़तम थी आहे, बसि हाणे इहो दौर आहे बसि। तूं ॿी कचहरी ॿुधाए छो अचे न मश्करनि जे पोयां पियो? ऐं साईं हिकिड़ो ॿियो बि मासी चपरा खे बि वठी अचे गॾु त मज़ो अचे, चाचे अकबर जी शादी करायां मासी चपरा। इहो छो? हाणे शादी को ॻाल्हि चढ़ी वई असां न जोल ठहंदो आहे ॾाढो। हाणे तूं ॾिस त हिनखे सही करे न मच खे, ऐं चांहि बि ॾिस महिमाननि खे चांहि पिया त पोइ का कचहरी बि कयूं। बसि चांहि मां तयारु करायो, मच त साईं भरे थो, हेॾा बच खे माराईंदो त मूंखे दूह में अंधो कंदो या। दूहे जी लहर तो ॾिया, तूं सस जो प्यारो आहीं। साईं अलाह खे मञो, पादर हणी कढो, बाक़ी इहा ॻाल्हि न कयो साईं। घर में सूबेदार मां बेज़ार रांधो था, चंगेज़ खान जो नालो था खणो साईं। बाबा सस जो माण्हू प्यारो थींदो आहे न, मूंखे नालो सस जे नाले खां ई साईं नफ़रत आहे, नालो ई न खणो। छो चिड़ अथई सस खां? बसि हाणे हर ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां साईं, ख़ुदा अॼु खां पोइ साईं सस जो नालो न, इहो लाहे 7 किलो वारो पादर हणी कढो, मूंखे इन ॾाइण जो नालो न खणो मुंहिंजो। त बसि असां बसि कईसीं, ट्रक कयो, बसि कयो। तूं चांहि जी कर त सरमद खां असां मां चांहि इहो काठियूं सोरे वञेसि, काठियूं मच खे। न इहो ख़ुदि अॼु चए थो इहो मां इहो ससु खां सफ़ा चिड़ियल अथई अॼु। सोवा इहो कचहरी हाणे थधि बि पइजी वई, हाणे काठियूं बि हाणे ख़ुदि न यासरे इहो मच बि हलियो असांजो। हे रुगो मश्किरीअ जे पोयां आहे सॼो। हाणे साईं सॼो माण्हू जो सभु मश्किरी कंदा त पोइ माल जी केरु कंदो? बाबा जंहिंखे जिते अचे उहो पंहिंजो कमु। सुहा सभिनी जा कुर्ब उतां कदे कही आयो, ॾाढी रूहारी कचहरी थी, इल्म अदब जी ॾाहप जी, ऐं माल मतां जी बि कचहरी थी। सो इहा कचहरियूं अहिड़ियूं हुजणु खपनि जंहिंमां लाभ हासिलु थिए, नसुलनि खे लाभ हासिलु थिए, ॻोठाणा ख़ुशि थियनि, उहे ख़ुदि इन दग ते अचनि त पंहिंजे औलाद खे तालीम ॾियारीनि, पंहिंजे ॻोठ जो ख़्यालु कनि, पंहिंजे माल मता जो ज़मीन जो ख़्यालु कनि, ऐं पंहिंजे ॻोठ खे संभालींदा। अहिड़ियूं कचहरियूं क़ाइमु कंदा त हुननि खे ॾुखियाई न थींदी। असीं चऊं त अमन क़ाइमु हुजे। सो हाणे वेंदे वेंदे शर्मा साईं का असीं चऊं त का वाई थी वञे। राणे वटारा ते नौनिया पो आयो, लधीसी शाब्द लतीफ़ चवे ॾातर कनाडा, को न पुछे थो ज़ात, ओ जेकी आया से तगी वया, वो मियाँ अलो लती हो। जुई भी जोए छॾनि की न जवान, उहे बेइंसान, ओ जेकी नंगन ता तनसार थिया, वो मियाँ अलो लती। रात आई वई तू ना कही, माक में मेंदरा
काते रोवंदी रही रात आई वही तू ना कही माक में मेंधेरा काके रोवंदी रही रात आई वही सांवेरा तो सेवा छावेरा चाकबा वो म्या सांवेरा तो सेवा छावेरा चाकबा विह लगे थी वही तो न आए कही रात आई वही हो आ बेठी नित निहारिया राणा तुंजी मोटाए मागन ते अला ओ शलाणी दुई बेला सोडल तो जरसा ओ नतराणा घणा हिन राज में वो मियां अलो मीह मोटी वया ॾींह गुज़ेरी वया तू न आए पिरी विह लगे थी वही रात आई वही तू न आए कही माक में मेंदरा काके रोंदी रही रात आई वही